देव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ सर्वचैतन्यरूपां तामाद्यां विद्यां च धीमहि बुद्धिं यान प्रचोदयात्। जय जय गिरिवर राजकिशोरी, जय महेश मुख चंद्र चकोरी। जय जय गिरिवर राजकिशोरी, जय महेश मुख चंद्र चकोरी। जय जय गिरिवर। जय गज बदन षडानन माता, जय गज बदन षडानन माता। जगत जननी दामिनी दुत गाता। जगत जननी दामिनी दुत गाता। जय जय गिरिवर राजकिशोरी, जय महेश मुख चंद्र चकोरी। जय जय गिरिवर। नहीं तव आदि मध्य अवसान, अमित प्रभाव वेद नहीं जाना। भव भव विभव पराभव कारिणी, विश्व विमोहनी स्वबस विहारिणी। जय जय गिरिवर राजकिशोरी, जय महेश मुख चंद्र चकोरी। जय जय गिरिवर राजकिशोरी, जय महेश मुख चंद्र चकोरी। जय जय गिरिवर। जय जय गिरिवर। जय जय गिरिवर। बोल जगदम्बे मैया की जय। प्यारी साथ संगत, ता सभिन जो स्वागत है श्री गंगा धाम उदासीन दरबार में।
जिते तव्हां कथा ॿुधण आया आहियो, श्रीमद देवी भागवत महापुराण सिंधीअ में। अॼु कथा जो ॿियो ॾींहुं आहे ऐं असां सिंधियुनि जे नए महीने जो पहिरियों ॾींहुं आहे। चंड जो ॾींहुं आहे, उन चंड जूं बि तव्हांखे शुभकामनाऊं। हिन असुअ जे चंड में नवरात्रनि में असां देवी भागवत कथा ॿुधी रहिया आहियूं, कर्म बि करे रहिया आहियूं ऐं कर्म कृपा खे बि चइबो आहे। उहो कर्म पाए बि रहिया आहियूं, पुरुषार्थ बि करे रहिया आहियूं ऐं परमात्मा जी कृपा सां हिन कथा में पहुची बि विया आहियूं। त मन चित्त बुद्धीअ खे एकाग्र करे असां इहा कथा श्रवण कयूं। देवी भागवत महापुराण कल्ह ताईं त असां अञा महात्म पे ॿुधोसीं, कथा जे ॿाहिरि अॼु पहिरियों स्कंद शुरू कयूं। पहिरें स्कंद में पहिरियों श्लोक देवीअ जी आराधना आहे कि हे देवी माता, तूं सर्व चैतन्य रूप आहीं, तूं विद्या ॾियण वारी आहीं। असांखे कृपा कर, असांखे बुद्धि प्रदान कर, बुद्धि, अकुल, विवेक। छो त ॾाढी ज़रूरी शइ आहे बुद्धि। ओम सर्व चैतन्य रूपां तामाद्या विद्याम च धीमहि बुद्धिम यान प्रचोदयात्। असांखे बुद्धि प्रदान कर हे माता, सम्झ प्रदान कर। हूअं मञियो वेंदो आहे कि स्त्रियुनि खे बुद्धि घटि थींदी आहे, पर बुद्धि ख़ुदि स्त्री आहे। बुद्धि देवीअ जो हिकु रूप आहे। पुरुषनि में बि अगरि बुद्धि आहे त उहा बि देवीअ जी कृपा सां ई आहे। बुद्धि ॾाढो ज़रूरी आहे, सद्बुद्धि, सुठी बुद्धि। त देवी जो पहिरियों स्कंद जो पहिरियों श्लोक देवीअ जी कृपा ऐं तंहिंखां पोइ शौनकादिक ऋषि, उन्हनि जा प्रश्न, सूत जी महाराज जा उत्तर, उन में भूमिकाऊं, संवाद, ईअं विस्तार थी वियो आहे हिन पुराण जो। पर उहो विस्तार फालतू न थियो आहे, सुठो ई थियो आहे। जे पाण सत्संग में केॾो विस्तार करे छॾींदा आहियूं कंहिं ॻाल्हि जो, पर उहो फालतू थोरी हूंदो आहे। अधु श्लोक जो ई देवी भागवत हो, उहो विस्तार थींदे थींदे 18,000 श्लोकनि जो थी वियो। हिन में 18,000 श्लोक आहिनि। श्रीमद भागवत महापुराण में बि 18,000 श्लोक, 12 स्कंद हिन में बि ऐं भागवत पुराण में बि। हिन में जेके अध्याय आहिनि 318 अध्याय आहिनि। ऐं पुराण में 5 शयूं हुजणु खपनि, तॾहिं उनखे पुराण चइबो आहे। 18 पुराण आहिनि, उन्हनि जो परिचय ॾिनो सूत जीअ। 18 उपपुराण बि आहिनि। पुराण में 5 शयूं कहिड़ियूं हुजणु खपनि? सर्ग, प्रतिसर्ग, वंशवर्णन, मनवंतर ऐं वंशानुचरित। सर्ग माना प्रलय ऐं सृष्टिअ जी उत्पत्ति। उहो प्रभु परमात्मा जहिड़ो बि आहे, जंहिं रूप में उहो निर्गुण आहे, निराकार आहे, उन जी स्थितीअ जो वर्णन थिए पुराण में। वरी प्रतिसर्ग, जेके जेके घटनाऊं थियूं धरतीअ ते उन्हनि जो वर्णन हुजे। वंश वर्णन हुजे, चंद्रवंश, सूर्यवंश, मनवंतरनि जो वर्णन हुजे। ऐं वंशानुचित चरित कि कहिड़े वंश जा कहिड़ा कहिड़ा राजा थी विया। ये ऐतिहासिक ऐं पौराणिक
कथाऊं हूंदियूं आहिनि हर पुराण में। त हिन देवी भागवत पुराण में बि अनेक कथाऊं आहिनि, अनेक चरित्र आहिनि। सूत जी महाराज चए थो हिन पुराण जी रचना कई आहे वेद व्यास। वेद व्यास को हिकिड़ो कोन थी वियो आहे, हर मनवंतरनि में वेद व्यास अलॻि अलॻि थियो आहे। हींअर चतुर्युगी जेको थी वियो, चतुर्युगी जेको हले थो इहो 28 आहे। हींअर द्वापर युग जेको थियो हिन मनवंतर जो उहो 28 हो। उन खां पहिरीं 27 द्वापर युग थी चुका आहिनि। त एतिरा ई वेद व्यास बि थी विया आहिनि। हाणे त सोशल मीडिया ते उहो हले पियो थो भविष्यवाणियूं कि हाणे बसि कलयुग ख़तमु थियण वारो आहे। उहो आधार हुनजो था खणनि भविष्य मालिका स्वामी अच्युतानंद। पोइ उनखे वधाए चढ़ाए ॾाढो हले पियो थो सोशल मीडिया ते कि 2025 में भारत ते हमिलो थींदो, परमाणु बम किरंदा, करोड़ माण्हू मरी वेंदा, हिन संसार जी कुल आबादी 64 करोड़ वञी बचंदी, उन मां 33 करोड़ भारत जा। हाणे भविष्यवाणी लिखियल त आहे थींदो ईअं, पर सन थोरी लिखियल आहे कि 2025 में थींदो या 24 में। कलयुग जी उमिरि शास्त्रनि जे हिसाब सां त अञा हींअर कलयुग जो पहिरियों चरण पियो थो हले। पहिरियों इन जा 4 चरण थींदा। इन पहिरें चरण में माण्हूअ जी उमिरि 100 साल ऐं हाइट 6 फुट 5.5 फुट। पोइ ॿिए चरण में माण्हूअ जी उमिरि थींदी 50 साल मैक्सिमम ऐं हाइट घटि थी वेंदी। 3 चरण में अञा घटिजंदो। इहो सॼो वर्णन आहे। त ही देवी भागवत असांखे ॿुधाए थो कि अलाए घणा दफ़ा इहो चक्र हलियो आहे चइनी युगनि जो। त उहो द्वापर युग जो जेको वेद व्यास हो उन कीअं देवी भागवत जी रचना कई, उहा कथा थी अचे। थोरो ॿुधिजो मन लॻाए करे। मन माना जीअं ॿार मन लॻाईंदो आहे, इंट्रस्ट वठंदो आहे, दिलचस्पी वठंदो आहे। वेद व्यास वेठो हो पंहिंजे आश्रम में जिते रहंदो हो, अलॻि एरिया उहो बद्रिकाश्रम हिमालय में। पोइ हिकु दफ़े हुन जी नज़र वई गौरैया पक्षीअ जे जोड़े ते। गौरैया सम्झी आहे न, झिरकी, झिरकी। उहे झिरकियूं हींअर त ॾाढो घटि वञी बचियूं आहिनि, गुम ई थी वियूं आहिनि। अलाए केॾां वयूं झिरकियूं, न त हर घर में ईंदियूं हुयूं, चू चू कंदियूं हुयूं। हिननि वटि त अञा बि आहिनि। 2-3 दफ़ा शायदि हुननि चूज़ा निकिता आहिनि। हा, त जीअं तव्हां ॾिठव न झिरक ऐं झिरकी अंडा ॾिननि, वरी उन्हनि जे लाइ दाणो खणी आया। इहो सॼो वेद व्यास बि ॾिठो। उहो ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थी वेद व्यास खे। हाणे ॾिसो किथां कामना कीअं थी पैदा थिए। जरा से मां त कामना पैदा थी वेंदी आहे। झिरक झिरकीअ जो परिवार ॾिठईं, वरी उन्हनि जा ॿार ॾिठईं, त हिकिड़ो नंढड़ो सो उनखे परिवार नज़र आयो। नंढड़ो सो परिवार जंहिंमें पति पत्नी ऐं ॿार। उन्हनि चइनिनि खे न ॾाढो ख़ुशि ॾिठो, प्रसन्न ॾिठो। वेद व्यास सोचई केॾी परमात्मा जी सृष्टि अद्भुत आहे। ॾिठो वञे त आनंद ई आनंद आहे गृहस्थ में, परिवार में, जो झिरक ऐं झिरकी बि ख़ुशि लॻा पिया आहिनि पंहिंजे नंढनि नंढनि ॿारनि खे ॾिसी करे। ॿई निकिरी था वञनि, दाणे जी तलाश में अचनि था, ॿारनि खे खाराइनि था, पाण बि खाई अचनि था, सुम्ही था पवनि।
पोइ उथनि था त ॿारनि जी चहचाहट सां सॼो परिवार ख़ुशि लॻो पियो आहे। हाणे शुरू ॾिसो किथां थियो वीचार। पोइ वेद व्यास सोचणु लॻो कि हिन संसार में बि अनेक परिवार आहिनि ऐं हर कंहिंजो हिकु संसार आहे। इहे ई लाइन अगरि खणूं पाड़े में, जेतिरा घर ओतिरा संसार आहे। हर कंहिंजो हिकु हिकु संसार आहे। पोइ हुन संसार में ख़ुशियूं बि आहिनि, दुख बि आहिनि, कॾहिं प्रसन्नता आहे, कॾहिं ग़म, कॾहिं ख़ुशी। इहो ई गृहस्थ जीवन आहे। हा, त वेद व्यास जो उते इहो मंथन हलणु लॻो वीचार कि गृहस्थ में ख़ुशी आहे या दुख आहे। सोची अगरि माण्हूअ खे जीअण अची वञे त गृहस्थ जहिड़ो ॿियो कोई सुर्ग कान्हे। अगरि सभु समझदार हुजनि, सदस्य सदबुद्धीअ वारा हुजनि, बुद्धि अगरि ॾे उन्हनि खे माता, त गृहस्थ जहिड़ो सुर्ग बि किथे कान्हे। पर अगरि थोरो ई सिस्टम बिगड़ी वञे, बुद्धि बिगड़ी वञे सभिनि जी, त उन जहिड़ो नर्क बि कान्हे। पोइ उते ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि कि शादी करके फंस गया यार। पोइ संत पैदा थींदा आहिनि, साधू पैदा थींदा आहिनि, विरक्त पैदा थींदा आहिनि, जेके चवंदा आहिनि शादी करण ई न खपे। अकेलो अच संसार में, अकेलो ई वञ, अकेलो जी। ये ॿई वीचारधाराऊं आदि जुगाद खां हलंदियूं थियूं अचनि कि शादी करणु खपे या न करणु खपे, अञा ताईं हलंदियूं आहिनि। पोइ वेद व्यास खे लॻो कि मुंहिंजी शादी थियल हुजे हा त मां सम्झां थो कि असांजो परिवार ॾाढो सुठो हुजे हा। वेद व्यास इहो थो सोचे, मुंहिंजी बि ज़ाल हुजे हा, पुटु हुजे हा, मां हुन पुट खे पंहिंजी सॼी विद्या सेखारियां हा, हुनखे पुराण शास्त्र पढ़ायां हा, महाभारत ॿुधायांसि हा, हो मुंहिंजो आदर करे हा, मां हुनखे प्यारु कयां हा। इहा भॻवान जी बि आज्ञा आहे। भॻवान जी आज्ञा आहे कि माण्हू गृहस्थ जीवन में वञे, पर सुंदर तरी हिन संसार खे सुंदर ठाहिण जे लाइ, ना कि फासण जे लाइ। हाणे इहो सोचे ई पियो त देवर्षि नारद आयो। उन पुछई, छा पिया था सोचो वेद व्यास जी? वेद व्यास चए थो, मूंखे यार परिवार खपे, पर वरी सोचां थो अहिड़ी न ज़ाल अची वञे जेका सॼी खिटपिट करे छॾे, ॾाढी उलझन आहे। मूंखे इन लाइ परिवार खपे कि मूंखे पुटु हुजे, उहो पुटु मुंहिंजो वंश अॻियां वधाए, मुंहिंजो ज्ञान अॻियां वधाए, ताकी मां पुट जे ऋण खां मुक्त थी वञा। इहो आवश्यक आहे। मूंखे सुंदर सुठे पुट जी इच्छा आहे। त नारद चएसि थो, पोइ त देवीअ जी शरण में वञो तव्हां। देवी ख़ुदि स्त्री आहे। देवी माता कॾहिं बि स्त्रियुनि जी निंदा नथी करे सघे। उहा त चाहींदी कि हर पुरुष शादी करे, ताकि स्त्रियुनि जो मान वधे, स्त्रियुनि जो सम्मान वधे। ॾिसो, शादी न करण जे पुठियां हमेशह पुरुष जो ई पक्ष ॾिठो वेंदो आहे। स्त्रीअ खां बि त पुछियो वञे कि शादी करणु खपे या न। शादी न करणु खपे, झंझट आहिनि, इहो सभु केरु चवंदो आहे? पुरुष अधिकतर। माना सिधो सिधो ॾोहो कंहिं ते थो वञे? स्त्रीअ ते। त इन करे देवी माता जी शरण वठि, उहा स्त्रियुनि जो आदर कंदी, उहा इहो ई चाहींदी माण्हू गृहस्थ जीवन में वञे, उन जी आराधना कर। वेद व्यास चएसि थो, देवीअ जी? मुंहिंजो इष्ट त भॻवानु शिव आहे। नारद चएसि थो, भली तव्हांजो इष्ट शिव आहे, पर शिव जी शक्ति केरु आहे? उहा देवी। ॿियो मां तव्हांखे हिकु कथा ॿुधायांव। इहो थो चए नारद वेद व्यास खे, देवीअ जी महिमा में तव्हांखे ॿुधायांव थो कथा।
हाणे उते कथाऊं थो ॿुधाएसि कि देवी जी महिमा छा आहे। हिकु हयग्रीव जी कथा ऐं ॿी मधु केटव जी कथा। ये ॿ कथाऊं देवी भागवत पुराण में अचनि थियूं ताकि देवीअ जी महिमा ख़बर पए, हिकु स्त्रीअ जी महिमा। हिकु दफ़े भगवान विष्णु लड़ाई कंदे कंदे ॾाढा साल थी विया, लड़ाई कंदे कंदे थोरो वेही रहियो विश्राम करणु। दैत्यनि खे मारींदे मारींदे दैत्य वठी भॻा, सभु हाराए करे भॻा। पर भरोसो थोरी हूंदो आहे इन्हनि जो। जीअं आतंकवादी हमास छा हरकत कई, 5000 राकेट फिटी कयईं इज़राइल जे तरफ़, ऐं कहिड़े हंधि फिटी कयईं, आम माण्हुनि जे तरफ़, आम माण्हुनि जे तरफ़। हिकु राकेट बि अगरि 5-7 माण्हू मारे त 50,000 राकेट केॾा माण्हू मारे सघे पियो। माना हुननि जो छा हो टारगेट कि असां 40-50,000 माण्हुनि खे त मारियूं। इहे आहिनि आतंकवादी। इहा ॿी ॻाल्हि आहे कि उन्हनि जो टारगेट पूरो कोन थियो, इज़राइल उन्हनि जा नष्ट कया या सुरक्षा करे वरिती, एतिरा कोन मरिया, पर उन्हनि जो इरादो त हो न। हाणे इज़राइल जेको पंहिंजो करे पियो थो, जवाबु ॾियनि पियो थो त अची फाथा आहिनि। पर हिकु ॻाल्हि ॿुधायो, इज़राइल जवाबु न ॾे। हिन पंहिंजे भारत में बि ॾाढा इज़राइल जा दुश्मन इज़राइल जे विरोध में ऐं हमास जे समर्थन में वेठा अथव। ऐं सिंधियुनि खे ॾाढनि खे त ख़बर ई कोन्हे इहो सभु छा पियो थो हले, त उहे बि समर्थन में हमास जे। पुछीनि छो, चवंदव मुंहिंजी जंहिंसां दोस्ती आहे न उहो हमास जे समर्थन में आहे। अरे इज़राइल त उनखे जवाबु पियो थो ॾे आतंकवादियुनि खे, उन में उन्हनि जी एसी तेसी करे छॾी अथई। त हाणे उहे हमास वारा रोइनि पिया था, ॾेखारनि पिया था असांजो हीउ नुक़सानु थियो, पर ही जवाबु न ॾे त बाक़ी छा करे इज़राइल। हेॾो उन्हनि खे हमास खे तहस नहस करण खां पोइ बि ख़तरो त आहे न कि अगरि असां वेही रहियासीं, वरी इज़राइल इहा ई त कयईं, शांतिपूर्वक वेही रहियो त उन्हनि अचानक वरी हमलो कयो। इहे आतंकवादी आसुरी प्रवृत्तिअ जा दुष्ट मलेच्छ कॾहिं बि शांत करे कोन वेहंदा, इहो यादि रखिजो। इन करे इज़राइल खे हमेशह सतर्क रहणो पवंदो आहे। भगवान विष्णुअ खे बि हेॾा दैत्य मारियईं, सभु वठी भॻा, तब लॻो कि वरी कोई अची सघे थो। असांखे इज़राइल मां थोरी शिक्षा वठणु खपे सिंधियुनि खे। अॼु चंड जो ॾींहुं आहे न, छा कंहिं बि सिंधीअ कॾहिं इहो सोचे करे गुरू कयो आहे कि मुंहिंजो समाज सुरक्षित रहंदो या न। इन पंथ में वञण सां, इन खे गुरू करण सां, हिन सत्संग में वञण सां मुंहिंजे समाज जी एकता कंहिंमें आहे? कंहिं बि सिंधीअ सोचियो आहे? हर कंहिंखे पंहिंजी लॻी पई आहे कि मुंहिंजूं मनोकामनाऊं कंहिंसां पूरियूं थींदियूं, ॿार खे सुमत कंहिं मां मिलंदी, पोइ भली पंथी हुजे, भली हमास छो न हुजे, कोई बि हुजे, सिंधीअ जो बसि ओॾां ई ध्यानु वेंदो आहे। त यादि रखिजो, सिंधी समाज जो पोइ भविष्य ॾाढो ख़राबु आहे, छो त ही निश्चिंत थी वेठा आहिनि अखियूं बंदि करे, ऐं असांजी किथे बि को उहा सुठी पहचान कान्हे ॿियनि समाजनि में। जेसि तक ख़ुदि मजबूत न थींदासीं, ऐं मजबूत ईंदी धर्म सां, सनातन धर्म ते हिकु थी सघूं था असां, न त अस्तित्व ख़तमु आहे। त भगवान विष्णु उन्हनि खे मारे करे दैत्यनि खे बि वेठो त सही, पलथी मारे वेही रहियो, वरी पद्मासन में वेही रहियो, सोची विश्राम तो कयां, पर वरी कोई अची वञे मतां आतंकवादी इको दुको,
त हींअर घर नथो वञा, अञा हिते ई वेठो आहियां, उपस्थिति काफ़ी आहे, पर थकावट ॾाढी थी वई हुई विष्णुअ खे। त छा कयईं, पंहिंजो धनुष जेको हुअसि उन ते ई हीअं कंध रखी रेस्ट करणु लॻो ऐं उन में ई निंड अची वई विष्णुअ खे। वेठे वेठे ई निंड अची वई। उहा निंड बि जहिड़ी तहिड़ी न, गहरी निंड अची वई। समय बीतजो, ब्रह्मा ऐं ॿिया देवताऊं ॾिठनि हीउ विष्णु सुम्हियो पियो आहे ऐं वरी उन्हनि हमिलो कयो आहे आतंकवादियुनि, विष्णुअ खे उथारियूं निंड मां भाई। पर केरु निंड मां उथारे भॻवान खे? कंहिं देवी भागवत में लिखियल आहे, कंहिंजी खे बि अधु निंड मां न उथारिजे, कंहिंजी बि निंड न फिटाइजे अधु निंड मां। त भॻवान जी निंड केरु फिटाए? त सोचे सोचे ब्रह्मा हिकिड़े कीड़े जो उते हू कयो, कीड़े खे पैदा कयईं। उहो कीड़ो हो दीमक। उन दीमक खे ब्रह्मा चयो, तूं हिकु कमु कर, ही भॻवानु विष्णु उन ते सुम्हियो पियो आहे धनुष ते, त हिन धनुष जी अगरि डोर कटी वञे या धनुष खे कुतरियो वञे, तूं लकड़ीअ खे कटे सघीं थो, इन धनुष खे तोड़, त भॻवान जो बैलेंस गड़बड़ाइजी वेंदो ऐं उथी वेंदो ऐं कंहिं ते ॾोह न ईंदो। तूं ॾाढो नंढो कीड़ो हुई, तूं ॾिसण बि कोन ईंदे। तो दीमक कीड़ो चए थो, मूंखे छो था फासायो स्वार्थी देवताऊं, मुंहिंजो कहिड़ो फ़ाइदो? त पोइ चवनिसि था, तुंहिंजो इहो फ़ाइदो कि असां तोखे वरदान था ॾियूं कि हवन में जॾहिं बि का सामग्री बचंदी उहो तूं खाइजां, जेका सामग्री बचे उहा तुंहिंजी। तॾहिं उन इहा ॻाल्हि मञी। हाणे उहो दीमक उनखे धनुष खे कुतरणु लॻो, धीरे धीरे खाइणु लॻो। पोइ जेॾीमहिल धनुष टुटो त धनुष जी जेका प्रत्यंचा डोर थींदी आहे न, उहा सिधो श्री विष्णु भॻवान जे गले में अहिड़ी वञी ज़ोर सां उहा रसी लॻी जो विष्णुअ जो सिर ई धड़ खां धार थी वियो ऐं सिर अलाए केॾांहुं हलियो वियो, गुम। हाहाकार मची वियो, सभु घबराइजी विया कि ही छा थी वियो, असां त सुठो पिया चाहियूं, ही त ॾाढो अनर्थ थी वियो। विष्णु भॻवान ई मरी वियो, सिर धड़ खां धार। हाणे त सम्झ में कोन आयनि छा कयो वञे, छो त का समस्या ईंदी हुई त विष्णुअ वटि ईंदा हुआ, हाणे कंहिं वटि वञनि? पोइ यादि आयनि देवी माता कि असां सभिनि खां मथे, सभिनि जी जेका शक्ति ॾियण वारी आहे सा आहे देवी माता। +, जागो है जगदम्बे जागो है ज्वाला, जागो है दुर्गे माँ जागो प्रतिपाला। भक्त जनों ने तेरे दर पे डेरा डाला, जागो माँ जागो जागो, जागो है जगदम्बे जागो है ज्वाला, जागो है दुर्गे माँ जागो प्रतिपाला।
जागो बुलाए। जागो तुम्हारे भक्त तुमको बुलाए। आओ माँ लाल तुम्हें रो रो बुलाए। आओ माँ लाल तुम्हें रो रो बुलाए। ज्वाला है नाम तेरा तेज है निराला। जागो माँ जागो, जागो माँ जागो। जागो दिलों के अंधकार को मिटा दो। जागो दिलों के अंधकार को मिटा दो। भटके हुओं को मैया रोशनी दिखा दो। भटके हुओं को मैया रोशनी दिखा दो। अपनी ही ज्योति का करके उजाला। जागो माँ जागो, जागो। शेर पे सवार मात अष्टभुजा वाली। शेर पे सवार माता अष्टभुजा वाली। दुष्टों की काल मैया भक्तों की रखवाली। दुष्टों की काल मैया भक्तों की रखवाली। नैनों में तेज तेरे गले मुंड माला। जागो जागो है जगदम्बे, जागो है ज्वाला। जागो है दुर्गे माँ, जागो प्रतिपाला। सभिनी देवताउनि पुकार कई देवीअ खे त देवी माता प्रगट थी अष्टभुजाधारी। उन देवीअ चयईं कि छो यादि कयो अथव? तॾहिं छा था हाणे चवनिसि देवीअ खे? उहा ॿुधी ॾिनल देवीअ जी आहे, पर उन जी साम्हूं इस्तेमालु था कनि कि हे देवी माता लक्ष्मी हूअ थी वई, अनाथ थी वई। विष्णुअ जे बिना भाई जीअं हीअ स्त्री आहे, हूअ बि स्त्री, त थोरो हूअ थींदी। त देवी माता खिली करे चए थी उन लक्ष्मीअ जो ई त श्राप मिलियो अथसि विष्णुअ खे। मूंखे छा था ॿुधायो? उन लक्ष्मीअ जे श्राप जे करे अॼु विष्णुअ जो सिर धड़ खां धार थियो आहे। हाणे मायुनि जी तव्हां स्त्रियुनि जी महिमा ॿुधो इन्हनि भागवत कथाउनि में, त इहो वरी कीअं? देवी ॿुधाए थी पूर्व काल में भॻवानु विष्णु वेठो हो पंहिंजे शेषनाग जी शैया ते। लक्ष्मी ओॾीमहिल जोर पई ॾे विष्णुअ खे, त विष्णु भॻवान जो ध्यानु किथे ॿिए पासे हो। ओॾीमहिल ध्यानु ॿिए पासे हो, पर नज़र लक्ष्मीअ ॾे हुई, अखियूं लक्ष्मीअ ॾे, पर ध्यानु किथे ॿिए पासे। त कुझु यादि करे विष्णुअ खे खिल अची वई। खिल आई त लक्ष्मीअ जो ध्यानु वियो कि मूंखे ॾिसी थो खिले। त पुछेसि थी छा थियो साईं, कुझु मूं में ग़लती आहे छा? त विष्णु चईसि न न, मां तो ते कोन पियो खिलां। त लक्ष्मी चएसि थी मुंहिंजे अलावा ॿियो हिते आहे केरु? छा ॻाल्हि आहे? त विष्णु चईसि न कुझु न भाई, तव्हां कंहिंखे यादि करे पिया खिलो उहो ई ॿुधायो। त विष्णु चई न न कुझु न। एतिरे में अची वियो गुस्सो लक्ष्मीअ खे।
कि खिलो मूं ते ई था, इहो ॾाढो एटीट्यूड आहे तव्हांखे, एॾो एटीट्यूड बि ठीकु कान्हे। असां तव्हांजी सेवा कयूं, तव्हां असां ते ई खिलो। अलाए कहिड़ी पुराणी भड़ास निकिरी आई लक्ष्मीअ जी। पोइ गुस्से में हुन ॻाल्हि हिते वधी वई जो चएसि थी, इहो जेको सिर अथव न, इहो तव्हांजो धड़ खां धार थी वेंदव। इहो श्राप ॾिनो हुअसि। पोइ उहो अॼु थियो आहे जो भॻवानु विष्णुअ जो सिर धड़ खां धार थियो आहे। त देवताऊं चवनि था, पोइ माता हाणे जोड़ियो वापसि भॻवानु विष्णुअ जो सिर। देवी माता चए थी, ईअं थोरी, हाणे मूंखे हिकु ॿियो उद्देश्य पूरो करिणो आहे। पहिरें समय में हिकिड़े असुर दैत्य मुंहिंजी तपस्या कई हुई, उहो हो हैग्रीव। हैग्रीव माना घोड़े जो सिर हुनजो। उन मुंहिंजी तपस्या कई हुई ऐं मूंखां वरदान इहो घुरियो हुई कि मां अमर थियां। त मां चयोमांसि, इन जे अलावा ॿियो कुझु बि घुरी वठि कि तुंहिंजी मृत्यु कीअं थिए, बसि इहो ॿुधाए, केरु तोखे मारे। त उन हैग्रीव इहो वरदान घुरियो हुई कि हैग्रीव खे हैग्रीव ई मारे। माना उनजे चवण जो मतिलबु हो, मां ई पंहिंजो पाण खे मारां त ई मरां। देवीअ चयो हुयसि, तथास्तु, हैग्रीव खे हैग्रीव मारींदो। त अॼु देवी माता चए थी, हिन विष्णुअ जो सिर जेको अलाए केॾां गुम थी वियो, उहो त छॾियो, घोड़े जो सिर लॻायोसि। है माना घोड़ो। पोइ उहो कयनि, घोड़े जो सिर भॻवानु विष्णुअ खे देवताउनि लॻायो ऐं उहो जीअरो थी वियो। त इहो भॻवानु विष्णु थी वियो हैग्रीव। उन हैग्रीव हुन हैग्रीव खे मारियो। विष्णु भॻवानु उन हैग्रीव खे मारे। उहो वेद चोरी करे हलियो वियो हो, उहो वापसि वेद आणे करे उन ब्रह्मा खे ॾिना। पोइ वापसि विष्णु पंहिंजे हुन रूप में आयो। त देवी माता जी महिमा एॾी वॾी आहे, अपरंपार आहे, जो विष्णु जहिड़ा बि पराधीन आहिनि। विष्णु, ब्रह्मा, शिव ऐं सभई देवताऊं उन जे अधीन आहिनि, देवीअ जे। विष्णु भॻवानु पाण चयो आहे कि विष्णुअ चयो आहे कि मूंखे केॾा दफ़ा अवतार वठिणो पवंदो आहे हिन धरतीअ ते। कॾहिं कोई अवतार, कॾहिं कोई, कॾहिं मूंखे सराप मिलंदा आहिनि, कॾहिं दुख ईंदो आहे, कॾहिं संकट ईंदो आहे। त इन जो मतिलबु मां पूरी तरह स्वतंत्र कोन आहियां। मुंहिंजे मथां शासन आहे उन देवी शक्तिअ जो। त उन में ई ॿी कथा स्मरण में आई देवर्षि नारद खे। ॿुधायांव मधु केटव जी। जॾहिं प्रलय थी वई हुई, हिन धरतीअ ते केवल जल ई जल हो, तॾहिं बि विष्णु भॻवानु शेषनाग जी शैया ते लेटियो पियो हो, सुम्हियो पियो हो, गहरी निद्रा में, गहरी निंड में। इहा निंड बि केरु आहे? निद्रा देवी। इहा बि देवीअ जो रूप आहे, निद्रा। उन विष्णु भॻवान खे ॾाढी गहरी निंड, ॾाढा साल बीतजी विया। त विष्णु भॻवान जे कननि मां मिटी निकिती, ॿिन्हिनि कननि मां मैल निकिती। उन मैल मां ॿ दैत्य पैदा थिया, बलशाली दैत्य, मधु ऐं केटव। उन्हनि बि देवीअ जी आराधना कई। ह्रीम, देवीअ जो बीज मंत्र हिकु आहे ऐम, ॿियो आहे ह्रीम ऐं टियों क्लीम। हिननि ह्रीम जो जाप कयो 1000 साल, जंहिं ते देवी प्रसन्न थी ऐं हिननि खे चईं वरदान घुरो। हिननि चयो कि असांखे इच्छा मृत्युअ जो वरदान ॾियो, कि जॾहिं असां मरणु चाहियूं तॾहिं ई मरूं, न त न। देवीअ तथास्तु चयो हो। हाणे इहे बलशाली राक्षस वरदान पाए करे आया लड़ाई करणु। उत्पातीअ खे उत्पात खपंदो आहे। जेको उत्पाती हूंदो आहे न, छा चइबो आहे सिंधीअ में, जंहिंखे खपनि, जेको शांति करे न वेही सघे,
चाहे स्त्री हुजे या पुरुष हुजे, जंहिंखे शांती न वणे, जंहिंखे थोरो कोलाहल, थोरो क्लेश, वेड़ झेड़ खपे, अलाए कीअं उन्हनि खे वणंदो आहे, उन्हनि खे मज़ो ई इन में ईंदो आहे। न त ब्रह्मा बि हो, विष्णु बि हो, इन्हनि जेॾी महिल ॾिठो कि कोई बि कान्हे हिन धरतीअ ते, असां ई आहियूं, त छा करणु लॻा? तपस्या। ध्यान में वञी करे पंहिंजे ई स्वरूप में स्थित थी करे तपस्या करणु लॻा। पर दुष्टनि असुरनि खां तपस्या थींदी कान्हे, इन्हनि खे शांती वणंदी कान्हे, उपद्रव थींदा आहिनि इहे। त ॿई भाउर ॻोल्हण लॻा कि कोई विढ़े असां सां, कोई लड़े। त मिलियनि वरी केरु? ब्रह्मा। ब्रह्मा खे चवनि था, काका अचो लड़ो। ब्रह्मा चई, छो लड़ां भाई? हू चवनि था, छो त तव्हांजे अलावा ॿियो कोई आहे कोन। ब्रह्मा चई, आहे न, मां त ॿुढो आहियां, मां मूंसां लड़ी छा कंदा? हिकु अथव, हलो मां वठी थो हलांव। अहिड़नि दोस्तनि जे हूंदे दुश्मननि जी कहिड़ी ज़रूरत आहे? विष्णुअ ॾे वठी वियसि ब्रह्मा, उन्हनि ॿिन्हिनि खे, कि हे अथव, हीउ ॾाढो बलशाली आहे, हीअ तव्हां जहिड़नि अलाए घणनि असुरनि खे मारियो आहे हिन। ऐं हू सुम्हियो पियो आहे गहरी निंड में। ब्रह्मा ई वञी करे विष्णु खे चएसि थो, उथो साईं भॻवान, हे प्रभु, ओम नमो नारायण। विष्णु उथे ई न। ब्रह्मा ॾाढी कोशिशि कई उथारण जी, उथे ई न। ब्रह्मा सोचई छुटम मां, हे उथे कोन थो, ऐं उहो लड़ण लाइ तयारु वेठा आहिनि, हाणे छा कयां? पोइ ब्रह्मा खे वरी सम्झ में आयो कि असां सभु कंहिंजे अधीन आहियूं। विष्णु बि अॼु निंड जे अधीन आहे। ब्रह्मा सोचई कि अॼु मूंखे ख़बर पई, मां सोचींदुमि कि मूंखां वॾो विष्णु आहे ऐं इहो ई आख़िरी आहे, पर अॼु मां ॾिसां थो ख़ुदि निद्रा जे वश में आहे, ख़ुदि निंड जे वश में आहे। त इहो मां नोट थो करे छॾियां, वक़्त ते चवंदोमांसि कि तव्हां को महान ऊंचा कोन आहियो, आख़िरी हे ख़ुदि निंड जे वश में आहे, त मां छो न उन देवीअ जी आराधना कयां। पोइ वरी उन ब्रह्मा वरी देवीअ जी आराधना कई। देवी सुम्हंदी कोन्हे कॾहिं, विष्णु जहिड़ा सुम्ही पवंदा आहिनि, देवी न। पर देवीअ खे जेको चवणो थो पए न, जागो हे जगदम्बे, उहो आहे कि असां जे साम्हूं प्रगट थी, अच साम्हूं। सारा ज़माना हुआ ज्योति का दीवाना, तो जोत ॿरे थी न, ही जल ऐं जोत त असां सिंधियुनि जे करे जलाई आहे, जोत जॻाई आहे चंड जे करे। पर हीअ जोत ऐं देवी जी जोत छा अलॻि अलॻि आहे छा? जोत त हिकु ई आहे। त अॼु ॿिन्हिनि जो हू आहे, अॼु चंड वारी जोत बि आहे ऐं नवरात्रनि वारी जोत बि आहे। सारा जमाना हुआ ज्योति का दीवाना, सारा ज़माना हुआ ज्योति का दीवाना। मैया हम चरणों में मांगे ठिकाना, मैया हम चरणों में मांगे ठिकाना। जिस पे तेरी नजर मैया उसका बोल बाला, जागो माँ जागो जागो
स्तुति कई उन देवीअ जी कहिड़े रूप में, निद्रा जे रूप में। ऐं उहा निद्रा हींअर किथे वेठी आहे, विष्णुअ में। त विष्णुअ जी तरफ़ हथ जोड़े करे चए थो, हे माता निकिरो, ॿाहिरि निकिरो। त विष्णु उथे। पोइ उहा निद्रा देवी निकिती ऐं विष्णु भॻवानु ओॿासी ॾेई करे उथियो, जीअं निंड मां सुबुह सुबुह जो उथिबो आहे। उथियो, ताज़गीअ सां भरियल ब्रह्मा खे ॾिठईं, चई अरे तव्हां हिते, चांहि ॿांहि किथे आहे? ब्रह्मा चई उहो ॿ वेठा अथव लड़ण जे लाइ, मुंहुं धो भली, तव्हांखे लड़ाई करणी आहे हिननि ॿिनि सां, वठी आयो आहियां। हुननि खे चई अचो, ये लड़ेगा आपसे। पोइ पाण साइड थी वियो ब्रह्मा। अच्छा, विष्णुअ खे बि ॾाढो जोश कि हा तव्हां साइड थी वञो, मां घणेई दैत्य मारिया आहिनि, ही ॿ आहिनि, छा कंदा? लड़ाई शुरू थी, ज़ोरदार लड़ाई, मधुकेटव ऐं विष्णु। हाणे हू ॿ ॼणा, विष्णु हिकु ॼणो, हो हिकु ॼणो लड़े पियो, थकिजी पियो पए त वेही पियो रहे। पोइ वरी ॿियो भाउ अची करे लड़ेसि पियो ऐं विष्णु कंटिन्यू पियो लड़े। ईअं लड़ाई कंदे कंदे 5000 साल बीतजी विया। असांजा 5000 न, हिननि देवताउनि जी गणना अलॻि थींदी अथव। हाणे विष्णुअ खे सम्झ में आयो कि यार मां पियो सोचां कि मां ईअं हिननि खे समाप्त करे छॾींदुमि, ही त मूं ते हावी पिया था थियनि, मां थकिजण लॻो आहियां, हे त मरनि ई नथा, केॾो बि मारियानि थो, कुटियानि थो, वरी उथी बीह था रहनि। हाणे छा कयां? हुननि खे चई हिकु ॻाल्हि ॿुधो, थोरो हींअर पाण रेस्ट कयूं। हुननि खे चई, ऐं तव्हां 2 ॼणा आहियो, मां अकेलो आहियां, मां त विश्राम बि कोन कयो आहे, त हींअर थोरो वेही करे वरी लड़ाई शुरू कयूं था, या मूंखे सोचणु ॾियो कि मां छा भई तव्हां सां संधि करणु चाहियां थो या छा? हुननि चयो हा भली विश्राम कर, असां बि वेठा आहियूं। हाणे विष्णु भॻवानु अची करे मंथन करणु लॻो। इते सिखण जी ॻाल्हि इहा अथव कि ग़लती किथे थी रही आहे असांखां। जीवन में कुछ गड़बड़ थे, अस्त व्यस्त थे, मेहनत करण खां पोइ बि, हॾ हणण खां पोइ बि परिणाम नथो निकिरे, त ग़लती किथे थी रही आहे। बसि एतिरो ई फ़र्क़ु अथव मूर्ख में ऐं समझदार में। मूर्ख छा कंदो आहे? सभु ग़लतियूं ॿिए जूं कढंदो आहे, पंहिंजी हिकु बि ग़लती न। फलाणे जी ग़लती, ढिमके जी ग़लती, घोट जी ग़लती, पुटनि जी ग़लती, सभु ग़लति आहिनि, सभु ग़लति आहिनि। पंहिंजूं ग़लतियुनि खे ढके करे जेको वेहे उहो मूर्ख। पोइ धीरे धीरे अहिड़ो माण्हू छा कंदो आहे? पोइ धीरे धीरे ॾिसंदो आहे कि हाणे मुंहिंजा इहे दाव पेच बि नथा हलनि, ॾाढी बुराई कई घोट जी, सभिनि जी कई, कुझु हाणे उहो बि हले नथो। पोइ ॾिसनि कुझु बचियो कान्हे, पोइ चवनि मां त जीअणु नथी चाहियां, बसि सभु बेकार आहे, सभु कोई कंहिंजो कान्हे, मां बसि मरणु थी चाहियां। ॿुधायो, इनखे चइबो आहे मूर्ख, जंहिं कॾहिं विश्लेषण कोन कयो, कॾहिं मंथन कोन कयो, कॾहिं सोचो कोन ग़लती किथे थी रही आहे। विष्णुअ सोचो, तव्हां बि सोचिजो। कॾहिं कुझु लॻे वियो उलझन आहे, कुझु दिक़त आहे, अनबन आहे, त कारण छा आहे? ख़ुदि जी किथे ग़लती आहे? ॿिए खां पुछो भाई ग़लतियूं वलतियूं मुंहिंजियूं ॿुधाए त मां सुधारियां, छो त मूंखे मुंहिंजो जीवन सुंदर बणाइणो आहे। मूर्ख माण्हू सोचींदो आहे मां पंहिंजूं ग़लतियूं लिकाए करे ऐं होशियारु थी वियुमि, पर न, उहो मूर्ख ई आहे। समझदार उहो आहे जेको ग़लतियूं चेक करे थो, निरीक्षण करे थो। विष्णु भॻवानु सोची ग़लती किथे थी रही आहे, सम्झी वियो ग़लती इहा थी रही आहे कि जंहिंजी शक्तिअ सां मूं अॼु ताईं दैत्यनि खे मारियो आहे, मां उन शक्तिअ खे भुलिजी वियुमि ऐं ख़ुदि खे ई सर्वे सर्वा सम्झणु लॻमि। ख़ुदि खे ई सम्झणु लॻमि कि सभु मुंहिंजे हथ में आहिनि शक्तियूं वक्तियूं। अॼु ॾींहं ताईं मां जेको बि मारियो दैत्यनि खे, उहो उन शक्तिअ जी कृपा सां।
ऐं मां उनखे भुलिजी वियुमि। मां उन जी शरण में थो वञा। सो विष्णु भॻवानु उन देवीअ जी शरण में आयो। उते ई वेठे वेठे उस्तति करणु लॻो, हे माता मूंखे माफ़ु कर, मां तोखे भुलाए छॾियो, तुंहिंजे बिना मां कुझु बि कोन आहियां, मां तुंहिंजो बालक आहियां, मूंखे दर्शन ॾे। पोइ देवी प्रगट थी ऐं विष्णुअ खे चयईं, ही ईअं कोन मरंदई, हिननि खे मूं वरदान ॾिनो आहे इच्छा मृत्युअ जो, जॾहिं हीअ चाहींदा तॾहिं मरंदा, त हिननि खे मारण लाइ बुद्धि खपे। त विष्णु चए थो उहा बि तव्हां ई ॾींदा न, बुद्धि या न प्रचोदयात, तव्हां मूंखे बुद्धि प्रदान कयो। देवी माता मुस्कुराए करे चएसि थी, मां हाणे हिते बीठी आहियां, केॾा वञा कोन थी, हिते ई आहियां आसमान में ई, तोखे बुद्धि ॾियां थी, तूं वरी लड़ाई शुरू कर। उहा ट्रिक ॿुधाए छॾी देवीअ। कीअं ॿुधाई? असांखे कॾहिं बि का सुठी ॻाल्हि दिमाग़ में ईंदी आहे न, इहा देवी ईअं ॾींदी अथव। का सुठी को आइडिया अची वञे, को रस्तो सम्झ में अची वञे, इहो केरु ॾींदो आहे? उहा देवी माता। देवी अदृश्य थी करे कमु कंदी आहे। जीअं लाइट लिकी अदृश्य थी लाइट करे ॾिठी अथव छा? बल्ब ॾिठो अथव, ट्यूब लाइट, उहा किथे आहे? ऊर्जा। तीअं ई देवी लिखी करे सभु कंदी आहे। हाणे लड़ाई शुरू थी विष्णु ऐं मधु केटव जी। देवी माता हिते छो बीठी आहे हाणे ख़बर अथव? देवी माता चई न, हिननि खे हाणे सियाणप सां मारणो पवंदो। देवी माता उते हिकु सुठी उहा हली आहे चाल, उते हाणे वेठी आहे, लड़ाई थिए पई थी। केवल एतिरो पई करे, मुस्कुराए करे निहारे पई दैत्यनि ॾे, जेॾीमहिल हूअ लड़नि पिया। हाणे इहो अची वियव साइकोलॉजी। पुरुषनि जी लड़ाईअ में हिकु स्त्री रुगो बीठी हुजे, कुझु करे न, माईअ जी शक्ति अथव, हुननि जी लड़ाईअ में सुधार अची वेंदो। ईअं आहे या कान्हे? हुननि जो तरीक़ो ई मटिजी वेंदो। मां त ॾाढा दफ़ा इहो ॾिठो आहे कि पुरुष विढ़ंदा बि आहिनि ऐं छोकिरियूं या मायूं बीठियूं आहिनि त उहे बढ़िया पंहिंजो आइस्क्रीम पई खाईंदियूं आहिनि, या जेको हुननि खे खाइण ॻाल्हियूं ॿोलियूं करणियूं आहिनि, उन्हनि खे इंट्रस्ट ई लड़ाईअ में हू डपु बि न लॻंदो आहे कि विढ़नि, असांजे करे त विढ़िया आहिनि इहे। ऐं ॿियो इहो कि स्त्री बसि बीठी हुजे त उनजी उपस्थिति कमु कंदी आहे। स्त्रीअ जो इहो ॾाढो उपयोग थींदो अथव उन व्यापार जी दुनिया में। एड अचे त स्त्रीअ जो इस्तेमालु कंदा आहिनि न विज्ञापन में, कंपनियुनि में रिसेप्शन ते बि स्त्री, या सुठे वॾियुनि वॾियुनि जॻहियुनि ते स्त्रीअ खे ई रखियो वेंदो आहे, त पुरुष ऑटोमेटिक थोरो हू थी वेंदो आहे, नम्र थी वेंदो आहे, डिसिप्लिन में अची वेंदो आहे। हुन जो फ़ाइदो बि वठंदा आहिनि ॾाढा। पहिरीं माईअ खे अॻियां करे, आइए सर आइए, पोइ जीअं अॻियां ईंदो पोइ माईअ खे हटाए भाई अॻियां ईंदसि कि बताइए क्या कर सकता हूँ। हिते देवी माता फालतू कोन बीठी आहे, बीठी आहे न त हुननि में थोरो हू अची वियो, प्रेम, थोरी नम्रता, थोरो नियम, ऐं इन जो ई फ़ाइदो वरितो भॻवानु विष्णुअ। स्त्री जे उपयोग सां यादि आयो, हमास वारा, जेके हमास या आतंकवादी आहिनि न, जिन ते इज़राइल हाणे हमिलो कयो आहे, उहे मायुनि खे अॻियां पिया था कनि। हाणे अहिड़ा बुज़दिल कायर पाण पुठियां थी करे मायुनि खे अॻियां करे कि हाणे उहो हमिलो इन्हनि ते कोन कंदा, पर इज़राइल छॾेनि कोन पियो थो।
पोइ कुझु स्त्रियूं बि घायल थियूं आहिनि, ॿार बि, त सॼी दुनिया खे पिया था इहे हमाज़ी ॾेखारनि की असांजी मायुनि खे बि न छॾियो अथनि, ॿारनि खे बि न। त सभिनी देशनि चयो भाई ॾाढो बुरो थियो। त हमाज़ वारा चवनि था बुरो न, डोनेशन ॾियो। इहे मायूं ॾेखारे करे चंदो पिया था पिननि, भिखारी साले कहीं खे। ॿियो छा चइबो आहे, लुखे कहीं खे। आतंकवादी इहे ई थींदा अथव, मायुनि खे अॻियां करे। त बि उहे बीठनि कोन इज़राइली। त स्त्रियुनि जो उपयोग ईअं त थियो आहे, तव्हांखे घुरिजे पंहिंजी गरिमा बणाए रखो, पंहिंजी स्त्रीअ जो स्त्रीपनो बणाए रखो। मूंखे अफ़सोस थींदो आहे छोकिरियूं थोरी थोरी पघार जे लाइ अहिड़ियूं अहिड़ियूं नौकरियूं कंदियूं आहिनि। हिकु 2 कौड़ियुनि जो माण्हू मां सुञाणा सिंधी, 2 कौड़ियुनि जो, उन सेक्रेटरी रखे, जिते वञे उन छोकिरीअ खे गॾु वठी वञे, जिते वञे उनखे। पोइ मूंसां टकराव थी वियो उनजो, त मां सोचियो हिन छोकिरी छो रखी आहे। वरी उनखे निर्देश, उहो टीचर आहे, टीचर सां गॾोगॾु वरी ॿिए बि राजनीतिअ में। त उन छोकिरीअ खे निर्देश ॾियण लॻो कि देखो अपने को 4 बजे वहाँ चलना है। ऐं उहो बि चए जी सर जी सर। हाणे उन छोकिरीअ खे घणी पघार ॾींदो हूंदो ॿुधायो? 10,000। ॿियो छा? त छोकिरियूं 10,000 में 15,000 में पंहिंजो उपयोग पे थियूं कराइनि। छा इहो ठीकु आहे? छा इहो घाटे जो सौदो कान्हे? के 5,000 में बि, के 7,000 में भी। वरी पोइ ख़ुशि थी करे ॿुधाइनि मैं जॉब में बहुत बिज़ी रहती हूँ। 7,000 में। हिकिड़ीअ खे चयोमांसि तूं हिते दरबार में अची कर जॉब, एॾी बिज़ी थी। चयोमांसि भाई तूं सत्संग में नथी अची? चई मूंखे जॉब आहे अॼुकल्ह। चयोमांसि हिते अची कर जॉब, तूं ॾाढा कम आहिनि हिते, फ्रीअ में करी त उनखे सेवा चइबो आहे, पर तूं पघार वठि। पर हुन चई न, सुठो न लॻंदो कि मां हिते जॉब कयां। पर तव्हां सोचियो मायुनि जो उपयोग थिए पियो थो। कथा किथे हुई? माता देवी उते रुगो उपस्थित आहे, त हुननि जी थोरो आक्रात्मकता घटिजी वई ऐं देवीअ खे इम्प्रेस करण जे लाइ विष्णुअ खे चवनि था कि असां घटि कोन आहियूं, असांखे घटि न सम्झजांइ, तोखे मारे हिन ब्रह्मा खे बि मारींदासीं। ब्रह्मा चई हीअ मुसीबत वञण जो नालो ई नथी खणे। तॾहिं विष्णुअ खे ॿुधी त अची चुकी हुई, देवीअ जी उपस्थिति आहे उते। विष्णु भॻवानु उन्हनि दैत्यनि खे चए थो भाई सही ॻाल्हि आहे, तव्हां ॾाढा बलशाली आहियो, वाक़ई तव्हांजी तारीफ़ आहे। कल्ह टियों ॾींहुं ॻाल्हि पई हले न तारीफ़ ते, हर को ख़ुशि थी वेंदो आहे तारीफ़ ॿुधी। त विष्णु हिननि जी तारीफ़ करणु लॻो, त पंहिंजी तारीफ़ देवीअ जे साम्हूं ॿुधी करे ॾाढा ख़ुशि थी विया। ऐं उन ख़ुशीअ में विष्णुअ खे चई ॾिननि, हा घुर, असां ॾाढा ख़ुशि थी विया आहियूं, घुर तोखे छा खपई? विष्णु चए थो मां जेको घुरां मूंखे ॾींदा? त हुननि चयो हा हा, देवीअ ॾे निहारनि, वरी चवनि हा हा असां हीअं, असां हीअं, असां हूअं। त विष्णु चयसि पोइ मूंखे इहो ॿुधायो तव्हां मरंदा कीअं? मूंखे इहो खपे। हुननि चयो हा मरंदासीं कीअं? हाणे पोइ मधु केटव खे चएसि थो हाणे होॾां निहारणु छॾि, हाणे असांखां अहिड़ी शइ घुरी वरिती आहे, असां वचन ॾेई चुका आहियूं। पोइ हुननि खे अकुलु आयो जॾहिं मृत्यु साम्हूं आई। मृत्यु साम्हूं ईंदी आहे न, इहे सभु चेष्टाऊं निकिरी वेंदियूं आहिनि माण्हूअ जूं। विष्णुअ खे चवनि था असां वरदान ॾेई चुका आहियूं, असां तुंहिंजे हथां मरण लाइ तयारु आहियूं, पर असांजी इहा शर्त आहे कि असां उते मरूं जिते जल न हुजे। पोइ विष्णु भॻवानु ॿिन्हिनि खे पंहिंजे गोद में लेटाए करे मारियो आहे। हाणे जॾहिं बि वर्णन ईंदो आहे कि मधु केटव खे मारियो, त कंहिंजो नालो ईंदो आहे?
माता जो मारियो त विष्णु है, पर देवीअ जो नालो छो ईंदो आहे? मधु केटब को मारे, छो त उन ई मारियो, उन जी शक्तिअ सां विष्णुअ मारियो। त अहिड़े तरीक़े सां देवी अनेक चरित्र कया आहिनि, देवताउनि खे शक्ति ॾेई करे असुरनि खे मारियो आहे। असां ॿिए बि कथाऊं ॿुधंदासीं जंहिंमें देवीअ पाण बि मारियो आहे, पर हिते कथा असां रखूं था देवर्षि नारद ऐं वेद व्यास जो संवाद हले पियो थो देवीअ जी महिमा में। बोल देवी भागवत महापुराण की जय। बाक़ी सुभाणे ॿुधंदासीं। आरती जग पावन पुराण की, आरती जग पावन पुराण की। मात्र चरित्र विचित्र खान की, मात्र चरित्र विचित्र खान की। देवी भागवत अतिशय सुंदर, देवी भागवत अतिशय सुंदर। परमहंस मुनि जन मन सुख कर, हंस मुनि जन विमल ज्ञान रवि मोहत मेरे हर, परम मधुर सुषमा वेतान की। कलि कलमश विष विषम निवारिणी, युगपत भोग सुयोग प्रसारिणी, परमानंद सुधा विसारिणी, सुमोषद अज्ञान हान की। संतत सकल सुमंगल दायिनी, सन्मति सद्गति मुक्ति प्रदायिनी, नूतन नित्य विभूति विधायिनी, परम प्रभा पर तत्व ज्ञान की। आरती जग पावन पुराण की। आरती शांति भांति भय भंजनी, पाप ताप माया मद गंजनी, सुचि सेवक मन मानस रंजनी, लीला रस मधुमय निधान की। आरती जग पावन पुराण की। मात्र चरित्र विचित्र खान की, आरती जग पावन। बोल श्रीमद देवी भागवत महापुराण की जय।